परसीरास दानाइब जा वीचार वंडींदे चयो आहे त तव्हांखे खपे त पुछो, घुरो ऐं हासिल करियो। उहो कामयाबी ऐं ख़ुशी हासिल करण लाइ सभ खां ज़बरदस्त ऐं शानदार तरीक़ो आहे, पर घणो करे उनखे नज़रअंदाज़ कयो वञे थो। तारीख़ उन्हनि शानदार ऐं हैरत में विझंदड़ मिसालनि सां भरियल आहे जॾहिं माण्हुनि सिर्फ़ु घुरण ऐं सवाल करण सां अणखुट ऐं वधि में वधि फ़ाइदा हासिल कया आहिनि। उहो तरीक़ो अहिड़ो आहे जेको कामयाबी जे बहितरीन उसूलनि में ॻणियो वेंदो आहे, पर घणा माण्हू अञा ताईं उनखे ॾुखियो सम्झनि था। माण्हू पुछण, सवाल करण ऐं घुरण खां सिर्फ़ु उन करे लवाइनि था त किथे ॿिया माण्हू खेनि बेवकूफ़, ज़रूरतमंद ऐं फोरू न सम्झनि। माण्हू उन करे बि सवाल करण, पुछण ऐं घुरण खां घबराइनि था त किथे संदनि सवाल रद्द न कयो वञे। अफ़सोस जी ॻाल्हि उहा आहे त उहे इनकार ॿुधण खां अॻु ई पाण खे इनकार जो मुस्तहिक़ सम्झी था वठनि। उहे ॿियनि तरफ़ां संदनि सवाल रद्द थियण या इनकार खां अॻु ई पंहिंजो पाण सोचे पाण खे घटि या रद्द करे था छॾनि। उहो कॾहिं बि न सोचियो त तव्हांखे हर हंधा सिर्फ़ु इनकार ई पले पवंदो। पंहिंजी ज़रूरत ऐं ख़्वाहिश मूजिबि पुछण, घुरण या सवाल करण जो ख़तरो त खणणो ई पवंदो। जेकॾहिं पोइ बि इनकार थिए थो त पोइ बि तव्हांजी हालत उहा ई रहंदी जेका इनकार खां अॻु हुई। सवाल कीअं कजे? पंहिंजे पंहिंजे मक़सद या मंज़िल माणण लाइ ॿियनि खां सवाल करण, घुरण ऐं पुछण जो अमल बि हुनुर जी हैसियत रखे थो। मिसाल जे तौरु, नंबर पहिरियों ईअं पुछो ॼण तव्हांखे हा में जवाबु मिलण जी उमेदु हुजे। नंबर ॿियो, उहो सोचे सवाल करियो त उहो सवाल तव्हांजी ज़रूरत जे पूराओ करे सघे थो। नंबर टियों, सवाल अहिड़े माण्हू खां करियो जेको तव्हांखे मोट में ॾियण जो अहल हुजे। नंबर 4, घड़ी घड़ी घुरो, पुछंदा रहो ऐं सवाल करण में कंजूसी न करियो।